जो थी दे ही ॾाढन जो थी दे ही ॾाढन जो थी दे ही ॾाढन जो थी दे। अरे हैफ थी छोरा पी जे खंघण ते तहां जो हाँ तो कचो थे। ओ अबो माफ कर, अबो माफ कर। असां चाहे था पियूं तू अॻियां वेही खंघंदे हाँ तो कचो थींदो न बो। सोट के घर में पेर त रखण दे जीअं दाख़िल थियो आहे बाह ॿारे ॾिनी अथई। बस हाणे बस तू वरी मुंहिंजे लाइ ठाहू को थी बिछाए न मथे में धूड़। कंडू पुट सच त चए तो पंहिंजे दिल ऐं दिमाग़ मां इहो ख़्याल ई कढी छॾ ते राणी तोसां पढ़णो कंदी। मुराद जे हूंदे तुंहिंजे दर ते केरु आहे जेको ॼञ वठी अचे? मुराद हुनजी मुंडी मरोड़े छॾींदो। वाड़े चाचा वाह, असुल मुंहिंजी दिल जी ॻाल्हि कई अथई। हाणे पलांद कबो बस कर पलांद करे ठाहू को। अड़े उहे मुंह मुहांडराई ॿिया जेके सूअरनि सां वड़नि। ही ॾाढन जो थी दे पोइ जल्दी जांच कर या छोकरी कंहिंजी धी आहे ऐं नालो छा अथसि? हाँ बाबल साईं जानू जान ॾेई बि तव्हांखे जांच करे ॾींदो त इहा छोकिरी केरु आहे। जेतिरो जल्द थी सघई जांच कर। हिते वेही छाछू कयो? अदा हो असां 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 थाव धरण आयूं हुयूंसीं। छो घर में थाव छो नथा तो? बड़े घर में नलको न हणायो आहे छा? आहे अदा जेकॾहिं नलको घर में आहे त पोइ असांजे इज़त जो तमाशो खणी बनायो अथव। हिते आई हुयो हा सॼे ॻोठ खे लॼायो अथव। ईंदड़ वींदड़ तव्हांखे वात पटे था ॾिसनि। वाह जी रेस हयात खान जे छोकिरियुनि जे ॻोठ जी इज़त आहे। हो इहो अदा ॿीहर जेकॾहिं तव्हांखे हिते थांव थोंदे या कपिड़ा थोंदे ॾिठो न मुंडी मरोटे छॾींदोमांव। हाणे हलो हितां निकिर। अच मंसूर। राणी हाणे हितां हलण जी कर, पूरो न करे अची। हुकुम त ईअं पियो हलाए जीअं असांजो को वॾड़ो हुजे। राणी चवनि था त मुराद तुंहिंजे संग जे लाइ भॼंदो थो वते। हिननि ज़ालिमनि जे घर रिश्तो केरु कंदो? अञा त मुंहिंजी शादी ई न थी आहे, रिश्तो ई न जुड़ियो आहे त हेॾियूं रड़ियूं पियो करे। सफ़ा निड़ीअ ते लत ॾिनी हुई, साह पियो कढे। सोच पठाणी, जेकॾहिं मुंहिंजो हिते रिश्तो थी वियो त तुंहिंजी हिन सिकी लधी राणीअ जो कहिड़ो हशर कंदा इहे ज़ालिम? चङो चङो हाणे थांव खण, अच त हलूं घर। सॼो मुल्क छोरी टूओ करे छॾियो आहे। बाहि लॻई फूको त ॾींसि। अरे छोरा अञा बकरियुनि सां न वियो आहे छा? यको छा पियो करी? छा
वॾी न थई न बकरियुनि जी तूं वेंदे न गाह करे ईंदे वेचारियूं बुख थियूं मरनि ऐं पंहिंजो पाण खे ॾिठो अथई असुर खां वठी वेठो आहे इन घोट घोटा में तुंहिंजी इहा भंगड़ी नथी घोटजे और पाड़े वारा खिलाए मारिया अथई उन्हनि जा सुख ई तो फिटाए छॾिया आहिनि ॿियो को कमु अथई सुबुह खां वठी इहा झटक लॻी पई अथई मथे जो सूर ई नथो वञे असांजो ते तुझे पाड़े वार नहीं तुझे पक जे करे मां भंग पेड़ छॾे ॾींदुसि छा बाबा सुबुह साण भंग में लॻी वे अरे छोरा वात पजो बीठो अच पीसा बटे घोटा दे यार अच निभागा बाबा बकरियुनि खे झंग काहे तो वञा कुझु खाराइनि पियारिया आहिनि वीचारियूं सुकी वयूं आहिनि बकरियूं तूं ई बुख ते बीठियूं अच पीसा बटे माटा ॾियार पोइ बकरियुनि खे चारण वञा अच हल बा हल तूं कोन मुड़ंदे आहे लॻई छोरी दुखाई सुमोए खे अरे डंडो डोड़ो ही जोर जो माटो दे हूं रुलो पिया आज पी जी खुद करो तो मत कर जोर जा बटे माता दी से कान देर लगंदी तो ना भजी पाए बाबा ए न तू जो किरो दो माने जी बक बक असा के भंग जो मजो ही विजाय छे ओ ये प्रकार अथई न हाणे इन प्रकारन जे करे इन छोकरे पंहिंजे बशीर खे को संग ॾींदो कॾहिं बि कोन संग इहो वेठो हूंदो अबा हाणे पीअण बि सेखारींदई घोटे ॾीस वरी 2 गिलास तूं बि पी छॾजांइ छो भई मवाली मां थोड़ा ही शादी कंदुसि जो माण्हू मुंहिंजे प्रकारन खे था ॾिसनि मुंहिंजो पुट त सुधरियल आहे न शादी पी त ही कंदो न मां को ॿी थो पढ़ण जा ओको अल्लाह ना कोन था ॾियनि मूंखे अल्लाह दान झोली में कोन हाणे ॾिनी अथनि बदो था वठनि बदो पर इहे जे प्रकार हूंदा त बदा सदा विया इहो छोकिरो हिते जो हिते वेठो हूंदो असुल गोहर वारनि खे संग ॾियणो ई कोन्हे को पोइ बहानो ठाहियूं वेठा त मवाली आहे रुगो बसि मां मवाली आहे बाक़ी ॿियो मुल्क भंग पे ई कोन थो मखण तोखे ॿुधायां थी तुंहिंजा जेके इहे अफ़ाल आहिनि न इहे हू ॾिसनि था चवनि था कॾहिं सुधरंदो ई कोन पोइ इन करे हू पंहिंजो हथ ई पटाए था हलिया वञनि रास्ते सुखड़ी थी आयो आहे वाही पांदी गऊ भञे दे जा या लपाट है वॾी ओन अथई इन कुंडे जी सही भॼे न चिथोड़ न लहेस हा सोनो आहे न इहा फिक्र जेकॾहिं पंहिंजे बचड़े जी करी आहे न अॼु ख़ैर सां ओ 2 पुटनि जो पीउ थियो वठो त हिते बचड़ा पिया हलनि पर न को तोखे इहा ख़ुशी बर्दाश्त थोरी थींदी वाह भंग घोटजी वई जी पाणी अल्लाह हयाती ॾींदुसि 2 ॿारनि खां 7 ॿारनि जो पीउ थींदो उहो बि तॾहिं थींदो न हा जॾहिं तूं इहो पीअण छॾींदे पर न तूं कोन छॾींदे जेको ॻाल्हियूं आहिनि 4 पुट 7 पुटनि जो पीउ थिए हा अलाह करे सा पर न को फालतो में आहे कोन पोतियूं पियल आहिनि आजो ये संग हिते ई हूंदा काॾे ई कोन बींदा हल सिज लाहे छॾे बा सिज लाहे छॾी हाणे हिनखे छाण जान छुटे असांजी मुंहिंजी क़िस्मत मुंहिंजो औलाद बि अण सुधरियल अहिड़ो पीउ हूंदो अहिड़ा ई बचा थींदा छा चई कुझु कोन बाबा छाण अञा सिज उभरियो ई न आहे तूं अॻे लहण जूं ॻाल्हियूं थो करे बोले सिज उभरे या लहे तो त फ़र्क़ु कहिड़ो थो पवे जो इहो ॻाल्हियूं थो करी तोखे बसि फिकुर आहे हिन पीअण जी रुगो इहो भंगड़ी हुजे सो पियो पीआ हिकिड़ी वात त लहे वरी ॿी नौकर वेठा हुजनि से पिया वीचारे खे घोटे ॾियनि माण्हू सुबुह साण उथंदा न अलाह रसूल जो नालो खणंदा आहिनि पंहिंजा उखराटा खाईंदा आहिनि पटाटा तरे खाईंदा आहिनि तोखे अलाह नसीब ई कोन कयो अथई इहा भंग अथई सा मुंहं ते चाढ़ियो वेठो आहीं हा मूंखे त का ख़बर ई कान्हे का तूं मौसमियाती जी वॾी माहिर आहीं केॾी महिल सिज थो लहे ऐं केॾी महिल सिज थो उभरे चङो हाणे बसि कर माहिर मौसमियात पी पी आयो सॼो कुंडो बूथ ते रख ओ ईअं तोबा बाहि लॻेसि रंग त ॾिस कर पोइ ॾेई मुंहुं करे पी एॾा मुंहुं त न कर बाहि लॻेसि साह ई कढी छॾियो अथसि धप त ॾिस और पाड़े वारनि खे बि धप थी वञे कुझु त कंहिंजो ख़्यालु कंदो कर पी अञा पी रुड़त न कयो भंग जो मज़ो त न विञायो पी तूं सभु पी ॾेखार मूंखे सभु पी वॾा ठोक भर अञा चढ़ाई मग़ज़ खे फेरियूं त अच नहीं ॾिसंदे उल्टियूं थियूं
चल ये लकियो तो पिए तो बाबे जूं सॼियूं मुछूं भंग जे अंदर बात किया अरे मुंहिंजा भाउ चोरीअ जे पोयां वते तो अजायो जूता कसाईंदो कुझु कोन वहंदी विभागा भाउ आई इहा वाई त न कढ ईअं दुआ नथो करी कदाला आखंदो तोखे छोकिरी मिलंदी इन्हें अयूब खे मां सिधो कंदुसि मां अयूब खे इहा ख़बर ई न आहे त कातन जो कर छा आहे पर तू रुगो वदो सजा सोईंदो त जेड़ो थे बस कर हाणी तोखे न गभा गभा करे कुत्तन बिलर के ॾेई छॾिया ही ॾाढन जो थी ॾे अरे छोरा हैफ़ थई चाचे खे ॾिसी खंखी तो शोबाज़ी थो करे ऐं वरी शहपर थो वठी वॾी नथो मरी ऐं वरी जॾहिं दुश्मननि खे ॾिसंदा हो त नौरनि वांगुरु पुछ मिटीअ में हणी वञी ॿिरनि में लिकंदा हो चाचा शहपर मुड़सनि जा शान आहिनि पोइ छोरा जेके कोए जे पुछ जहिड़ा शहपर अथई न भली वटि साईं चाचा जॾहिं न लठ वही ते असां वारो अधो कासिम ॻोल्हियो ई न लभंदो अदा हाणे हितां निकिरण जी कयूं चाचो पाण कोन छॾींदो बापो त चए थो ॻोठ में असुल रुगो फॾो ई फॾो हुजे सोट बाबे वांगुरु चाचे जूं बि टंगूं भॼन आ न भई खटुनि ते वेठा हुजनि हा जान ई छुटल हुजे हा अड़े छोरा ये तव्हां असांजा सॼण हो ऐं असां वॾनि जे लाइ हे दुआऊं था करूं त कातन वारा असां जूं टंगूं भॼनि भला त कोन था कया बाबा तव्हां पंहिंजो मथो फाड़े विझंदो न तॾहिं बि असां जहिड़ो कोन कंदासीं हूअ त सही तूं वॾा पलांद कंदी झेड़ा कंदी रुगो अथव मानीअ ते ज़ोर 3 टगिणियूं था खाओ ॾींहं में अड़े माण्हू असांखे बेग़ैरत सॾींदा बेग़ैरत अड़े जेकॾहिं असां कुझु बि न कयो न त असां पोढ़नि ते मयार कान्हे अड़े ॻोठ वारा तव्हांखे बेग़ैरत सॾींदा असां पोढ़नि ते कहिड़ी मयार तूं ऐं अदे अहमद सॼी ज़िंदगी पंहिंजी फॾनि में गुज़ारे छॾी घटि में घटि हाणे पंहिंजी औलाद जो त सोचो न छेड़ो असां कयो या कादन वारनि कयो इहो न कादन वारनि खे बि त तो होश मां कढियो न तूं पंहिंजी ग़लती जे करे हाणे पंहिंजा मुड़ुस मारायई हाणे जॾहिं गोहर फ़ैसिलो करणु थो चाहे त तूं पंहिंजी विच में टंग छो थो हणाई ईअं करण सां त सभु मर्द मरी वेंदा ऐं पोइ घर में बचंदियूंसीं असां मायूं जॾहिं न मर्द हलिया वेंदा पोइ या तुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी असुल बंदूक बि वात वारी हणिजे तूं पाणी मुंहिंजे लाइ ठाहूकी थी वई हा साईं ठाहू को त सॼे जग जहान में तूं ई बाक़ी सभु कीड़ा मकोड़ा बस कर हलियो त मां न त घणी मुंहिंजे साम्हूं ॼाड़ी न हणंदी कर तूं रुगो असां ते इहा भलाई कर त फ़ैसिलो थियण ताईं बचन जो दुश्मन न थी फ़ैसिलो कंदासीं मूं इनकार नाहे कयो पर पहिरीं पलांत कंदासीं पलांत हिसाब किताब त बराबरि थिए न पोइ फ़ैसिले ते वेंदासीं ऐं फ़ैसिले में जॾहिं वेंदासीं न असांजो ॻाट ऊचो हूंदो तुंहिंजी इन्हनि ग़लतियुनि जे करे ई न पहिरियां असां पंहिंजी औलाद ई कुहायो हाणे जेकॾहिं तूं पलांत कंदे त कादन वारा माठ करे वेहंदा अड़े धण मुड़सनि जो आहे लोथ आहे पूरी लोथ जेकॾहिं 2-3 छोरा मरी पिया त मिड़ई ख़ैर आहे छा थींदो ख़ैर घुर मुआ ख़ैर घुर औलाद जो बि दुश्मन थी पियो ई पलांत जो एॾो शौक़ु अथई त वञी ॾेन मुंहुं खण बंदूक तूं कादन खे मार या पाण मर मिड़ई लोट लहे लॻे थो त तुंहिंजो हाणे ट्रीको ख़तमु न थींदो पाण घर जी संदूक में लिखियो वेठो आहे ऐं औलाद खे बाह में तो छिलाए वाह ठीक कंदीअ या हिन डाक्टरे सां मुठी जोड़ाए पक पक थी करे अब कांते त मुझो डालो अयूब आड़ी कापो हलो
काॾे निकिरी पिया आहियो? अदा होटल ते वञो होटल ते? पोइ बि हथे काली? अदा फ़ैसिले जी तारीख़ बधिजी वई आहे, पोइ असांखे कहिड़ो खुटबो? हूअं बि इहे गोहर वारा असांजे पाछे खां बि डिॼंदा आहिनि। कुझु बि हुजे मंसूर, पर लठ हथ में हूंदी आहे न त कुतो बि भौंकण जी जुरत नाहे कंदो। अदा भला इहो लाज़मी आहे त ॿाहिरि वञो त हथ में कुझु न कुझु हुजे। ही जेको असां रेस जा हथ पेर महटे लाइसन ठाराए ॾाइणियूं वतियूं आहिनि, इहे छा असां घर जे सूंहं लाइ रखियूं आहिनि छा? अड़े जेकॾहिं इहे हथ में हूंदव न त दुश्मननि जे दिलि मथां बार हूंदो बार, ऐं जेको तव्हांखे ॾिसंदो न त ॾिसी वाटूं मटाए वेंदो। अदा भले असां हथे ख़ाली छो न हुजो, पोइ बि असांजा पेर दुश्मन जी छातीअ मथां हाथीअ जी लत बराबरि हूंदा। भली वञो घुमो फिरो, पर अवेल सवेल रेस जे उताक ते लड़ी वेंदा कयो। जेतिरी रेस सां अलेक सलेक हूंदी न ओतिरो असांजो फ़ाइदो आहे। जी दादाजी, रेस ॾे बि लड़ी वेंदासीं। अचो त हलूं पाण। ही डिंगाइन जो वक़्तु कोन्हे काद न। जेकॾहिं गोहर वारा फ़ैसिलो कनि था त तव्हां बि डिंगाइन खे छॾियो न। मां त चवां थी त उन्हनि सां फ़ैसिलो कयो, अञा बि त मुड़ुस उन्हनि जा मुअल आहिनि न। पोइ बि हू सब्र खां कमु वठनि था, तव्हां छो नथा वठो? भागुल, असां त चुप कयो वेठा आहिनि, पर अयूब जूं चुंगूं असांखे चुप रहण ॾियनि त रहूं बि न। इहो मोह अयूब त आहे ई शैतान। हेतिरनि माण्हुनि माराइण खां पोइ बि सब्र कोन थो अचेसि। हाणे जेकॾहिं हू नथो मुड़े त उनखे छा थो करे सघिजे? इन अयूब खे मां सिधो कंदुसि। मां अयूब खे इहा ख़बर ई न आहे त कादन जो कहर छा आहे कहर कादन जो। अयूब खान अॼुकल्ह घटि नज़र पियो अचे। बाबल साईं, अयूब वारनि त फ़ैसिलो हारे छॾियो आहे। पहिरियों तव्हांजी ज़रूरत हूंदी हुई न त रोज़ु पंधु कंदा हुआ। चवंदा न आहिनि कमु निकितो रखणु विसरियो। अहिड़ी ॻाल्हि न आहे जानू। बाबा रेस त असांजे सिर जो साईं आहे। भला ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं फ़ैसिलो फड़ो थी पियो ठाह बि थियो त मिड़ई ख़ैर आहे। रेस खां असीं को परे वेंदासीं छा? अयूब सच में ठा पिया कयो छा? न बाबा किथे, मिड़ई इहे हवाई ख़बरूं जेके तव्हां वटि अची पहुतियूं आहिनि। ओ पकड़जी पए न मुंहिंजा भाउ। कंहिंजो इंतज़ारु? अदा कंहिंजो इंतज़ारु थी सघे थो। अड़े मुंहिंजा भाउ, छोरीअ जे पोयां वते तो अजायो जूता कसाईंदो, कुझु कोन वठंदी। निभागा भाउ आई इहा वाई त न कढ, ईअं दुआ नथो करी त अदा ला कंदो तोखे छोकिरी मिलंदी। अदा जे मुंहिंजी दुआ सां तुंहिंजो कमु थिए नी त मां सॼो ॾींहुं मस्जिद मां निकिरां न पियो सजदा कयां त मुंहिंजे भाउ जो कमु थिए। अदा तूं मस्जिद में भले न वे, पर हाणे हितां टरण जी कर। हा साईं, मां त खणी टरां, पर छोरी अचई बि त सही न। अगरि पिरल अची वई त पोइ करी वेंदो त हिकिड़े मिंट में, देरि घणी लॻंदी, परेशान न थी। वाह जो तूं न मिलंदो, तो निभागे जो मुंहुं ॾिठो अथमि, हाणे दीदार केॾो थींदो? न थींदो साईं। वाह मुंहिंजा बाग़ वारा भाउ। सॼो ॾींहुं तुंहिंजी ख़िदमत था कयूं, पोइ बि मञी नथो। थोरो ॿाहिरि था वञूं त खटुनि था टपा ॾेई पंहिंजा उज़वा उखेड़ियूं वेठियूं। अड़े छोरा, बाथरूम में बि न वञा छा? कया हिन खट खे किनो। चाचा खट धोपजी पिया, पर तुवारी टंग ॿीहर बदिराइण केरु वञे? हा तूं संभाले वे ही ॾाढन जो थी ॾे, तूं पाण संभाले वे।